की जय। जय 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 नमः पार्वती पतये। हर 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 आयो लाल। ओम सर्व सतगुरु सनकादि जी, भगवान श्री नारद जी दालवे जी, भगवान श्री चंद्र महाराज, बाबा साधुराम साहब, बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरिशरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी। ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणत क्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस सर्वधर्मान परित्यज्य अहम त्वा सर्व पापेभ्यो भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन की वंशी विभूषित करा पीतांबरा दरुं पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् हरि ओम। राधे 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 श्याम 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 राधे 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 श्याम राधे राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। बोलो राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। कथा आरंभ होत है, आओ वीर हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। हरे राम मिठू राम, प्यारो राम, न्यारो राम, सीताराम, राधे श्याम। श्री राम चरितमानस बालकांड दोहा क्रमांक only 61। सात संगत जी कथा ता श्रवण कई। भगवान कल हिक तमें खणी करे जी भगवान श्री रघुनाथ धनुष खयो, धागो चाड़ियो, खींचो, कंहिंखे नज़र ई न आयो। बस इन मतलब ॿ टुकड़ा थियो धनुष।
टिनी लोकन में वॾी महान आवाज थी, बोलो सियावर रामचंद्र की। शिवजी जो धनुष जहाज आ, श्री रामचंद्र जे भुजाउनि जो बल समुद्र आ। धनुष टुटण सां ॼण सॼो समाज ॿुॾी वियो, जेको मोह में भरिजी हिन जहाज ते चढ़ियो हो, जंहिंजो वर्णन थियल आहे। ये न कोई जहाज पाणीअ में समुद्र में ॿुॾी वेंदो आहे। त अहिड़ी तरह सां जेके बि मतलबी राजा हुया, नास्तिक हुया, अधर्मी हुया, विधर्मी हुया, कुधर्मी हुया, पोइ उन्हनि जा 12 वॼी विया, उहे सभु ॿुॾी विया। सम्झो उन जे लाइ कुझु बि बाक़ी न बचियो। भगवान रघुनाथ जी महान शक्ति कृपा ॾिसी करे उहे सभु शांत थी विया। चओ हरे राम। भगवान शंकर चाप जहाज, सागर रघुबर बाहुबल, बूढ़ सो सकल समाज, चढ़ा जो प्रथम है मोह बस, सियावर राम। उमापति महा, पवन सुत हनु, बोलो भाई सर्व। भगवान धनुष जा 2 टुकड़ा धरतीअ ते विझी छॾिया, जंहिंखे ॾिसी करे सभु माण्हू सुखी थी विया। विश्वामित्र रूपी पवित्र समुद्र में, जंहिंमें प्रेम रूपी सुंदर अथाह जल भरियल आहे, राम रूपी पूर्ण चंद्रमा खे ॾिसी करे पुलकावली रूपी भारी लहरियूं वधण लॻियूं। आकाश में वॾे जोर सां नगाड़ा वॼण लॻा। देवांगनाऊं गीत गाए करे नृत्य करण लॻूं। चओ हरे राम। ब्रह्मा आदि देवता सिद्ध मुनीश्वर प्रभु जी प्रशंसा करण लॻा, आशीर्वाद ॾेई रहनि, रंग बिरंगा गुल मालाऊं वरसाए रहनि, किन्नर रसीला मिठड़ा गीत गाए रहनि। सॼे ब्रह्मांड में जय जयकार जी आवाज छाइजी वई। बोलो सियावर रामचंद्र की। श्री जनक जी महाराज की, लखन जी महाराज की, सदगुरु भगवान की। जंहिंमें धनुष टुटण जी आवाज पतो ई नथी पए, यानी एॾी जय जयकार थी वई। जाते काथे स्त्री पुरुष प्रसन्न थी करे चई रहिया आहिनि कि श्री रामचंद्र जी शिवजीअ जे भारी धनुष खे तोड़े छॾियो। चओ हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। धीर बुद्धि वारा भाट मागध सूत भगवान जी महिमा विरदावली कीर्तिय जो गान बखान करण लगा। कई माण्हू घोड़ा हाथी धन मणियूं वस्त्र निछावर करे रहे। कि कबो आहे निछावर, बैंड वजंदी आहे त माण्हू 10-20 जो नोट खणंदो आहे न, पैसे वारा 100 जो खणंदा आहिनि, हा न। पोइ हीअं करे 15 मुंडियुनि तो घुमाए करे ठका बैंड वारे खे खण, ईअं कबो आहे न माण्हू। त हिते 10 जो नोट 20 जो न आहे। हाथी घोड़ा वॾा वॾा रथ निछावर में उन्हनि ग़रीबनि खे, ज़रूरतमंदनि खे, जेके घुर्जाऊं उन्हनि सभिनि खे दान मिली रहे, एॾा वॾा वॾा। हाणे तव्हां बैंड वारे खे वधि में वधि 500 जो नोट ॾिनो त वॾी ॻाल्हि। कोई BMW कार थोरी न घोरे ॾींदुसि, हा। 40 लख जी कोई कार ॾींदो घोरे करे। चओ हरे राम। हिक खे ॾे त सभु बैंड वारा बैंड वॼाइण छॾे उते ई पहुची वञनि। चओ हरे राम। हरे कृष्ण, हे हरे, श्री कृष्ण गोविंद। भला जाते लक्ष्मी माता पाण रहंदी हुजे, सीता माता यानी लक्ष्मी माता जाते पाण रहती, उते कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे ॿुधायो। हाँ, उते 8 निधियूं 9 निधियूं रिधियूं सिधियूं सभु उते विराजमान। चो हरे कृष्ण। बंदी मागध सूत गण बिरुद बदे मत धीर। करहि निछावर लोग सब
हय गय धन मन चीर सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। झांझ मृदंग शंख शहनाई भेरी ढोल सुहावना नगाड़ा कई तरह जा सुंदर बाजा वजी रहन। जाते काथे युवतियूं मंगल गीत गाए रहियूं आहिनि। सखियुनि सहित राणी ॾाढो ख़ुशि थी करे ॼण सुकंदे धान ते पाणी पइजी वियो। जनक जी इहो सोचे करे जनक जी सोच त्यागे करे सुख प्राप्त कयो। ॼण तरंदे तरंदे थकियल कंहिं माण्हूअ किनारो पाए वरितो हुजे, सम्झो तरण वारो हुजे ऐं अचानक उनखे जहाज मिली वञे, किनारो मिली वञे, केॾो ख़ुशि थींदो आहे। तीअं जनक महाराज वीचारा चिंता में पइजी विया कि धनुष ई नथो बजे, कीअं सीता जी जी शादी थींदी। और जॾहिं भगवान रघुनाथ धनुष भॻो त गदगद थी विया कि धनुष बि भॻऊं, वरी अहिड़े महापुरुष धनुष भॻो आहे जंहिंजे समान सुंदर शील शक्ति में टिनी लोकनि में ॿियो कोई बि कोन्हे। बोलो सियावर। तॾहिं त चवंदा आहिनि कि सभु कुछ इहे ई आहिनि। सिया राम मैं सब जग जानी, करहूं प्रणाम जोर जुग पानी। सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। हो मंगल भवन अमंगल हारी, द्रवहूं सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम, हे राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। ओ कोमल चित अति दीन दयाला, कारण बिन रघुनाथ कृपाला। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। दीन दयाल बिरद संभारी, हरहु नाथ मम संहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। ओ राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। आह राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। ओ कल युग योग न यज्ञ न ज्ञाना, एक आधार राम गुण गाना। सुन मुनि तोहे कहो सहरोषा, भजहि जे मोहि तज सकल भरोसा। करऊं सदा तिनके रखवारी, जिम बालक राखें महतारी। राम सिया राम जय जय राम। राम सिया
राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। हे राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय आह राम सिया राम जय जय राम। राम सिया हरि बोल। राम जय जय हरि बोल। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। ओ राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। मोर सुधार सो सब भांति, जासु कृपा नहीं कृपा घाती। प्रभु धार सब अवगुण उहे दूर कंदा, जेकी भी कमी आ उहे पूर्ति कंदा। केर जंहिंजी कृपा कंदे कॾहिं तृप्त न थींदी आहे, जंहिंजी कृपा जो पेट कॾहिं न भरजंदो आहे। कृपा करे कॾहिं थकंदी, जंहिंजी करुणा आहे उहे प्रभु मूं ते सीताराम जी कृपा कंदा। हरे राम। सखिन सहित राणी ॾाढो प्रसन्न थी। जाते काथे झांझ मृदंग शंख शहनायूं भेरी ढोल सुहावना नगाड़ा कई तरह जा सुंदर बाजा वॼी रहनि। युवतियूं मंगल गीत ॻाए रहियूं आहिनि। सखिन सहित राणी ॾाढो प्रसन्न थी, ॼण सुकंदे धान ते पाणी पइजी वियो। जनक महाराज सोच यानी चिंता त्याग कयो। तरंदे तरंदे थके हुए माण्हू थकल टुटल वीचारे ॼण किनारो पाए वरितो हुजे। चओ हरे राम हरे कृष्ण। धनुष टुटी वञण ते राजा ईअं श्रीहीन थी विया, यानी निस्तेज थी विया। ये ॾींहं में ॾीए जी कोई शोभा न रहिजी वेंदी आहे। हिकिड़ो ॾीओ बि राति जो ॿरे त जगमग बढ़िया केॾी रोशनी थींदी आहे, हा न। अच्छा, हे त हिन ज़माने में लाइटियूं, और त्रेता युग में लाइट थोड़ी न हूंदी, बिजली थोड़ी न हूंदी। हिकु ॾीओ बि ॿरे ते परियों खां नज़र ईंदो कि कोई आहे, रोशनी आहे, प्रकाश आहे, त कोई आस पास माण्हू बि हूंदो। लेकिन सुबुह जीअं थी वेंदो आहे, सूरज भॻवान जी रोशनी ईंदी आहे, त पोइ ॾीए ते कंहिंजी नज़र वेंदी ॿुधायो। त अहिड़ी तरह सां जीअं भॻवान रघुनाथ आया, धनुष भंग कयो, त राजाउनि जो तेज फिको पइजी वियो। चओ हरे राम। सीता जी जो सुख कहिड़ी तरह वर्णन कयो वञे, जीअं चातकी स्वातीअ जो जल पाए चुकी हुजे। श्री राम जी अखियूं ॾिसी रहनि, जीअं चंद्रमा खे चकोर जो ॿार ॾिसंदो आहे। तॾहिं शतानंद महाराज आज्ञा ॾिनी त सीता जीअ श्री राम वटि हलणु कयो, यानी सीता माता राम जी जी तरफ़ हली। कंहिं आज्ञा ॾिनी? केर आहिनि शतानंद महाराज? सरवानी। तव्हां सरवानी आहियो? हरे राम। हाणे त ॿुधी वरितई न तव्हांजो जवाबु, उहो थोरी न ॿुधाईंदो ॿिए जो ॿुधण। ध्यानु ॾेई ॿुधो भाई। हरे राम हरे कृष्ण। गॾु सुंदर चतुर सखियूं मंगलाचार जा गीत ॻाए रहियूं आहिनि। कहिड़ा गीत? अॼु त मुंहिंजो राम आयो, अॼु त मुंहिंजो राम आयो, अयोध्या जो कुमार आयो, प्यारो रघुनाथ आयो, राम आयो श्याम आयो, लक्ष्मण सां साण आयो, राम आयो श्याम माता सीता जो भतार आयो, राम आयो श्याम आयो, आऊं कुॾंदी वतां आरी, अॼु त मुंहिंजो राम आयो, आऊं कुॾंदी वताड़ी, अॼु त मुंहिंजो राम आयो। ओ जय जय सीताराम, जय जय सीताराम, जय जय सीताराम, जय जय सीताराम। राधे राधे राधे, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय
इन तरह सां मंगल गीत गाईंदी सखियूं हली रहियूं सीता जी बाल हंसनी जहिड़ी चाल थी हले। बाल हंसनी यानी हंसनी जेकी हूंदी आहे उनजी नंढी ॿार उहा कीअं हलंदी आहे, उनजी चाल हूंदी आहे। हंस त तव्हां ॾिठा न हूंदा, तव्हां यानी असां त कंहिं ॾिठो आहे छा हंस वंस? कंहिं ॾिठो आहे? बगुला ख़ूब ॾिठा हूंदव, हंस त हाणे दुर्लभ थी विया आहिनि न। चओ हरे राम। तव्हांजे घर आहिनि छा मामा? कोई हैरान छा था थियो? हंस दुर्लभ आहिनि न भाई। चवंदा आहिनि हंस रतन बि खाईंदा आहिनि। कथा ईंदी आहे हिकिड़े माण्हूअ सेवा शुरू कई पक्षियुनि जी। चांवर रखंदो, दाल रखंदो, अनाज रखंदो, चणा रखंदो, पाणी रखंदो, गर्मीअ में थधो थधो पक्षी खाईंदा त उनजी आत्मा थधी थींदी। हिकु ॾींहुं कोई हंस आयो, उन अची दाणो चुगियो, उनखे दया अची वई। सुबुह जो जीअं पाणी भरण वियो त छा ॾिठई? ॿ अनमोल रतन पिया आहिनि। हिकु हिकु रतन उन ज़माने में लखनि रुपयनि जो, अॼु करोड़नि रुपयनि जो। तॾहिं चई प्रभु मां त इहो सोचे करे बि सेवा न कई, पर तूं केॾो दयालु आहे। थोरो सो अनाज ॾियण ते, चांवर ॾियण ते तूं मूंखे एॾो मालामाल करे छॾियो, कृपा करे छॾी। तॾहिं चवंदा आहिनि जेके हंस थींदा आहिनि वीचारा बाजरी खाई करे रतन हीरा ॾेई वेंदा आहिनि। चओ हरे राम। त हंस जी नंढी ॿार कन्या हंसनी उनजी हलण जी चाल जीअं हूंदी आहे, उहा सीता माता जी चाल उनजी तुलना कई वई आहे। यानी ॾाढी सुंदर लॻंदी हूंदी, उहा हूंदी उनजी चाल ॾाढी सुहिणी लॻंदी हूंदी, काफ़ी अनंत। तीअं सीता माता जी त तुलना थी कई वञे, लेकिन सीता माता जे समान त ॿियो कोई कोन्हे। तुलना करण लाइ त चयो वेंदो आहे, हा न। चओ हरे राम। माता सीता जे अंगन में अपार शोभा आहे, ॾाढी सुंदर माता सीता लॻी रही आहे। संग सखी सुंदर चतुर गावे मंगल चार। गवनी बाल मराल गति सुषमा अंग अपार। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। सखियुनि जे विच में सीता जी शोभा ॾेई रही आहे। कीअं? जीअं सुंदर छवियुनि जे विच में महा छवि शोभा ॾे। छवि गन मध्य महा छवि जैसे। कर कमल में सुंदर जय मालाए, जंहिंमें विश्व विजय जी शोभा छायल आहे। सीता माता जे शरीर में संकोच आहे, यानी लज आहे, पर मन में परम उत्साह आहे। चओ हरे राम। उन जो ही गुप्त प्रेम कंहिंखे सम्झ में नथो अचे। साम्हूं वञी करे श्री राम जी शोभा ॾिसी करे राजकुमारी सीता जी ईअं ॾिसंदी रहिजी वई जीअं कोई फोटो छपियल हूंदो आहे, चित्र लिखी, यानी चित्र में जीअं कोई फोटो छपियल हूंदो आहे त उहे हिलंदा डुलंदा न आहिनि, हा न। हाणे कंहिं भक्त जे लाइ स्पेशल प्रोग्राम थी वञे त अलॻि ॻाल्हि आहे। हाणे जीअं होॾे पोइ ते असांजो साम्हूं राधा भॻवानु कृष्ण जो सुहिणो चित्र लॻल आहे। हिकु वृक्ष जी तरफ़ राधा रानी आहे, ॿिए तरफ़ कन्हैया आहे, ठीकु आहे। त इहे चित्र में उहे हूंदा जीअं भॻवानु जंहिं भाव में आहिनि, हा न। होॾे मूं थोरी करे छॾींदा राधा जी खे छॾे करे, कंदा छा? कंहिं भक्त लाइ कनि त अलॻि ॻाल्हि आहे, चवां थो न। त अहिड़ी तरह सां सीता माता जीअं राम जी खे ॾिठो त ॾिसंदी रहिजी वई, ईअं ॾिसंदी रहिजी वई जीअं कोई कागज में फोटो छपियल आहे। ईअं यानी राम जी बि अहिड़ा सुंदर आहिनि। बोलो सियावर राम। जाए समीप राम छवि देखी, जाए समीप राम छवि देखी। रही जन कुंवर चेत्र अवरी राम। जय जय राम। जय जय राम। जय जय राम।
जय जय राम जय जय श्री राम जय राम जय 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 राम जय राम जय 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 जय राम। चतुर सखी या दशा ॾिसी करे माता सीता जी समझाए करे चए थी सुहावनी जयमाला पहनाओ ना, क्या देख रही हो? अरे सब देख रहे हैं, सब आप राम जी को देख रही हो, जल्दी से जयमाला जयमाला पहनाओ कन में। सहेलियूं कम ठाहींदियूं आहिनि न, दोस्त यार जेके हूंदा आहिनि कम ठाहींदा आहिनि, इन करे त सखी सहेलियूं कई वेंदियूं आहिनि दोस्त यार में। असांजो जाते होश गुम थी वञे जाते ज़रूरत पए त उहे दोस्त यार साथ ॾियनि, हा न। सुठी ॻाल्हि आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे, हर माण्हूअ खे पंहिंजा मित्र दोस्त हुजणु खपनि, सखी सहेलियूं हुजणु खपनि, ज़रूरु हुजणु खपनि, पर सत्संगी हुजणु खपनि। ग़लति न आहे, ठीकु आहे, वैराग जे मामले में चवंदा आहिनि अकेला हलो, पर अगरि सत्संगी आहिनि त पोइ सोने पे सुहागा। अगरि तव्हांजी कोई सखी सहेली सत्संगी आहे त उहा 6 बजे खां पहिरीं चवंदा हल नड़ी हलणो न अथई छा, छा थिए था पिया, ईअं ॻाल्हाईंदा आहियो न पाण में तव्हां, त उहे ईअं चवंदव तव्हांखे वठी हलंदव। ऐं संसारी हूंदी त पोइ वरी चवंदव हिते ई वेही हलूं था, पहिरियों गुपचुप खाऊं था, मोबाइल हलायूं था, घुमी था अचूं पिया जहिड़े। हा, मकर संक्रांति ते सत्संग ॿुधबा आहिनि छा? हल त घुमी अचूं, अॼु हेॾे था घुमी अचूं, सलीमा ते हलंदासीं। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। त हिते कथा जे द्वारा सीता माता जी सहेलियूं जेके आहिनि उहे सात्विक आहिनि, भक्तिमती आहिनि, उहे प्रेमी आहिनि, भॻवान जी भक्त आहिनि ऐं सचियूं आहिनि, सुंदर स्वभाव वारियूं आहिनि। उहा सखी धीरे सां हिलाए करे चएसि थी जल्दी सां जयमाला विझ न, छा थी ॾिसे पई? चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। इहो ॿुधी करे श्री सीता जी ॿिन्ही हथनि सां माला खईं, पर प्रेम जे विवश थियण सां पाराए नथी सघे, लिंग साणा थी विया आहिनि। जे असांखे पेर में निंड अची वेंदी आहे त छा लॻंदो आहे, अरे पेर सभु ठीकु आहे, कोई प्रॉब्लम कोन्हे, हा न, हॾी बि न भॻी आहे, नस बि हेॾे होॾे न थी आहे, पर पेर खे निंड अची वई। कंहिंखे कंहिंखे पेर जे हथ में निंड आई आहे, हथ त मथे कयो भाई, कंहिंखे कंहिंखे अनुभव आहे, तोखे न आई आहे मास्टर? पेर में निंड कंहिंखे न आई आहे, उहे हेठि कंदा, जेके आई आहे हथ मथे कंदा। हिन वीचारी खे न आई आहे न। हा, त इहो त तव्हांखे अनुभव आहे, पेर में निंड ईंदी आहे त पेर कीअं लॻंदो आहे? शिथिल थी वेंदो आहे। छा थी वेंदो आहे? सिंधीअ में छा थींदो आहे? साणो। सिंधीअ में साणो थींदो आहे पेर, हा न। यानी पेर बिल्कुलु दुरुस्त आहे, स्वस्थ आहे, नो प्रॉब्लम, लेकिन थोड़ी देरि लाइ वीचारे खे चकमो अची वियो आहे, निंड अची वई अथसि, कमु नथो करे। त अहिड़ी तरह सां माता सीता जो शरीर प्रेम जे करे, निंड जे करे न। असांजो हिकु हंधि वेही करे काथे मरोट अची वेंदी आहे, या ईअं वेही वेही करे थी वेंदो आहे केॾी महिल, हा न, तॾहिं ईअं लॻंदो आहे। लेकिन सीता माता जो जेको शरीर शिथिल थियो आहे, साणो थियो आहे, प्रेम में बि थींदो आहे। चओ हरे राम। हाणे तव्हांखे कॾहिं प्रेम ईंदो गोपिन जहिड़ो भॻवान जे लाइ, त हुनजो अनुभव थींदो भई प्रेम में शरीर साणो कीअं थींदो आहे। चओ हरे कृष्ण। हे हरे। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। उन ई समय उन्हनि जा हथ ईअं शोभा ॾेई रहिया आहिनि, ॼण ॾंडनि सहित ॿ कमल चंद्रमा खे डिजंदे जयमाला ॾेई रहिया आहिनि। इन छवीअ खे ॾिसी करे सखियूं गीत ॻाइण लॻियूं। तरी सीता जी श्री राम जी जे गले में जयमाला पाराए छॾी। बोलो सियावर राम। वाह भाई वाह। चतुर सखी लखे कहाँ बुझाई, पहरावो जयमाल सुहाई। सुनत जुगल कर माल उठाई, प्रेम विवश पहराए सोहत जन जुग जल जसनाला। ससिय सबित देत जयमाला,
गावे छवि अवलोक सहेली। सिय जयमाल राम और मेली। रघुबर और जयमाल देख देव बरसे सुमन। सकुचे सकल भुवाल जन बिलोक रवि कुमद गन। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की जय 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 जय। हरि राम। श्री रघुनाथ भगवान जे हृदय ते जय माला ॾिसी करे देवता गुलनि जी वर्खा करण लॻा। सभु राजा इन तरह संकोच था कनि, हेसिटेशन था कनि, ॾाढो शर्माइनि था, लज था कनि पिया। कीअं? जीअं सूरज खे ॾिसी करे कुमुदनि जो समूह सिकड़ी वेंदो आहे। अलॻि अलॻि प्रणाली जेके वनस्पतिअ में थींदियूं आहिनि, जेके कुमुद चइबो आहे, उहे सूरज खे ॾिसी करे छा थी वेंदा आहिनि? ईअं सिकुड़जी वेंदा आहिनि। सम्झो था? ईअं रबड़ छॾियो त कीअं थी वेंदो आहे? हेतिरो थी वेंदो आहे। खीचियो त हेॾो, हा न, छॾियो त हेतिरो। तीअं वीचारा इहे नंढा थी विया। यानी भॻवान जो तेज आभा प्रभा, भॻवान जी शक्ति, भॻवान जो आकर्षण ॾिसी करे सभिनि जो अभिमान लही वियो। इहो ई त भॻवान जो गुण आहे कि जेके भॻवान जे साम्हूं ईंदा आहिनि, भॻवान उन जा दुख दूर कंदा आहिनि। हे विकार छा आहिनि? दुख ई त आहिनि। अभिमान सुठी ॻाल्हि आहे, बीमारी आहे न। वॾी ख़तरनाक, कैंसर खां ख़तरनाक बीमारी कहिड़ी आहे? अभिमान। त कंहिंजो अभिमान लहे त या भॻवान जी कृपा ई त आहे। सम्झो था? इहो ग़लति थोरी न आहे। या भॻवान जी वॾी कृपा आहे कि जेके जेके साम्हूं आया उन्हनि जा विकार, क्रोध, लोभ, मोह, अहंकार सभु नाश थी विया। इहा भॻवान जी करुणा आहे। तॾहिं चवनि था भॻवान कि जीअं जीव मुंहिंजे साम्हूं ईंदो आहे न, सन्मुख ईंदो आहे, त उन जा कई जन्मनि जा पाप नाश थी वेंदा आहिनि। इहो ई त पाप नाश थियणु आहे। विकार नष्ट थी वेंदा आहिनि। धीरे धीरे मन गंगा वांगुरु पवित्र थी वेंदो आहे। पापीअ खां पापी माण्हू हुजे न, उनखे सुठा वीचार ईंदा आहिनि सत्संग में। सन्मुख होए जीव मोहे जब ही। चओ सन्मुख होए जीव सन्मुख होए जीव मोहे जब ही। चओ न, सन्मुख होए जीव जब मोहे। माइक में न चओ, वरी चओ। हिन जो हे हाल आहे। जेके गॾु चवाइनि था त पोइ तव्हांजो छा हूंदो? अदद चवंदासीं। इहो यादि रहंदो त ज्ञान ईंदव, सुठी ॻाल्हि वेहंदव दिमाग़ में। सन्मुख होए जीव मोही जब ही। जीव यानी असां सभु प्राणी, जंहिंमें जीव आहे उहो जीव। त जीअं असां सन्मुख यानी भॻवान जे साम्हूं हलंदा आहियूं। भॻवान जे साम्हूं कीअं हलिबो आहे? सत्संग, गीता, रामायण, भॻवान जी भक्ति, भॻवान जो सत्संग, भॻवान जी कथा, हा न। इहो भॻवान जे साम्हूं अचणु आहे। त सन्मुख होए जीव मोहे जब ही। जॾहिं हे जीव मुंहिंजे साम्हूं ईंदो आहे, केरु था चवनि पिया? श्री राम। केरु था चवनि? राम नाम चवायो नथो, ॿुधायो थो। केरु था चवनि? हा, चओ हरे राम। श्री राम जी चवनि था, हे माण्हू जीअं मुंहिंजे साम्हूं ईंदो आहे, क्लोज़ ईंदो आहे, नज़दीक ईंदो आहे, निकट ईंदो आहे, पास ईंदो आहे, त जन्म कोटि अघ ना सहे तब ही। कोटि जन्मनि जा, जन्म कोटि, करोड़नि जन्मनि जा जन्म। करोड़े पाप नथा चवनि, ध्यानु ॾिजो। कोटि जन्म, केॾी, थोरो वीचार त कयो, केॾी वॾी ॻाल्हि आहे। कोटि जन्म, करोड़े जन्मनि जा अघ यानी पाप, नास यानी नाश थींदा आहिनि, सरल भाषा आहे। ऐं तब ही यानी एट दैट टाइम। जीअं तव्हां साम्हूं वियो भॻवान जे, उन ई क्षण, उन ई पल, उन ई सेकंड में। ईअं न आहे कि हिन महिल तव्हां सत्संग था ॿुधो 6:37 ऐं पाप तव्हांजा सुभाणे नाश थींदा। 38 मिंट बि न लॻंदो। 6:37 यानी 6:37। एॾी कृपा आहे, एॾी शक्ति आहे। तॾहिं चवंदा आहिनि सत्संग में जेके लाभ थींदा आहिनि उहे नज़र न ईंदा आहिनि।
ऐं भॻवान जी कृपा सां महसूस कया वेंदा आहिनि। ॾाढो ध्यानु ॾिजो भाई। चओ हरे राम। हे हरि। सत्संग में जेके लाभ थींदा आहिनि उहे नज़र न ईंदा आहिनि, महसूस कया वेंदा आहिनि, उहे बि भॻवान जी कृपा सां। सभिनि खे थोरी न पतो पवंदो आहे। रेगुलर ईंदा आहिनि उन्हनि खे पतो पइजी वेंदो आहे कि 10 साल पहिरियों मां कीअं हूंदो हुउमि। हाँ, 15 साल पहिरियों मूंखे थोरी थोरी ॻाल्हि ते गुस्सो ईंदो। 10 साल पहिरियों मां कुझु बि खाई छॾींदो हुउमि, कोई बि नशो कंदो हुउमि। 10 साल पहिरियों मां माता पिता सां लड़ाई कंदो हुउमि। हाणे मूंखे शर्म ईंदी आहे कि मां हिन सां ईअं छो हलियुमि, हिन दोस्त सां ख़राबु छो हलियुमि, हिन सां हीअं ग़लति छो कयो। पश्चाताप थींदो आहे। इहा ई त सत्संग जी आग आहे जेकी पापनि खे जलाईंदी आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। ई सभु भॻवान जी कृपा महसूस थींदी आहे। हाणे छा हली रहियो आहे हिन महिल ॿुधायो। अॼु छा आहे? मंगल भॻवान जो ॾींहुं। ऐं कहिड़ो ॾिण वार आहे? हनुमान चालीसा। मकर संक्रांत आज। ऐं ॿियो छा हली रहियो आहे कल्ह खां? जी छा हली रहियो? गीता पाठ। एॾो धीरे था चओ, अलाए पाण खे ई था ॿुधायो पिया। माघ। हा, एॾो था चओ पिया। एॾो वॾो करोड़नि जो मेलो थो हले, आवाज़ त चइनि माण्हुनि जे कन ते नथी पहुचे। तव्हांजी हरि बोल हरि बोल। भाई हे महा अवसर कुंभ जो आरंभ थियो आहे। महाकुंभ जो पावन पवित्र अवसर। अच्छा, ख़बर अथव कुंभ छो मनायो वेंदो आहे? चओ जय श्री कृष्ण। कुंभ चइबो आहे मटके खे, घड़े खे। त यादि कयो श्रीमद भागवत महापुराण जी कथा में प्रसंग ईंदो आहे। समुद्र मंथन थियो त धन्वंतरी भगवान अमृत जो कलश खणी प्रकट थिया। बोलो श्री धन्वंतरी भगवान की। मार झपट्टो ॾेई त भॼण लॻा वरी धर्म जी रक्षा करण जे लाइ। हाणे भगवान टियों अवतार धारण कयो। पहिरियों कच्छप, ॿियो धन्वंतरी भगवान। पहिरियों कच्छप भगवान, ॿियो धन्वंतरी भगवान, टियों श्री मोहिनी भगवान की। वो अमृत जो वो घड़ो, वो कुंभ खणी करे भगवान मोहिनी रूप में धर्म जी रक्षा कई। पापिन खे न पीआरे करे देवताउनि खे पीआरियो, जो अॼु 3 लोक हली रहिया आहिनि। उहो जेको अमृत हुयो सात संग जी 3 जॻहियुनि ते, उन जो थोरो सो छिड़काव थियो। किरी पियो अमृत 3 जॻहियुनि ते। हिकिड़ो किरियो हरिद्वार में। चओ हर हर गंगे। ॿियो किरियो प्रयाग में, गंगा यमुना सरस्वतीअ जे पावन मिश्रण में। चओ हरे राम। ऐं टियों किरियो जाते भगवान पढ़ाई कई। भगवान जो गुरुकुल काथे आहे? अवंतिकापुरी उज्जैन में। ऐं चौथों किरियो नासिक में। 4 जॻहियुनि ते उहो अमृत जी वर्षा थी। अमृत जा कुझु कण किरिया। उते ई कुंभ जो 3 सालनि जे अनंतर हिकु जॻह ते मेलो लॻंदो आहे। इहो त कुंभ जी महिमा। साक्षात अमृत वरसंदो आहे। असांजे ऋग्वेद में इन जी महिमा ईंदी आहे। वेदनि शास्त्रनि में त कुंभ जे समय जेके स्नान कंदा आहिनि, केवल उन्हनि जो तन थधो न थींदो आहे, मन बि बदिलजंदो आहे, आत्मा ते असरु पवंदो आहे। उनखे नवां नवां शुभ गुण ईंदा आहिनि, वीचार ईंदा आहिनि, उनजो जीवन बदिलजंदो आहे। ऐं निश्चित ॻाल्हि आहे, कई करोड़े पाप नाश थींदा आहिनि जेके श्रद्धा रखी करे स्नान कंदा आहिनि। चओ हरे राम हर हर गंगे हरे यमुने हरे सरस्वती। जय श्री कृष्ण। इन करे इन्हनि जे स्नान दान आदि जी एॾी वॾी महिमा आहे। ॿियो अॼु हरि बोल हरि बोल। अॼु अथव भाई मकर संक्रांति। सिंधीअ में छा चइबो आहे? तिरमूरी। मंगली बाईअ खां पुछियोमांसि, अम्मा तिरमूरीअ जो अर्थ छा आहे, ख़बर अथव? चई हा। मां छा आहे ॿुधायो? ये तिरमूरी यानी तिर खाओ मूरी खाओ, मूरी खाओ तिर खाओ, तिरमूरी थी वई। चओ हरे राम। अरे भाई तिरमूरी यानी तिल, तिल दान महादान। तिर भले तिर जेतिरो आहे, लेकिन उन जो दान शास्त्रनि में पदम पुराण में वॾो दान चयो वियो आहे। इन करे तिरनि जो दान कयो।
नंद बाबा भगवान कृष्ण जॾहिं बाल गोपाल अवतार वठी आया जन्म वरितऊं त तिरनि जा पहाड़ दान कया आहिनि। यानी ॿ माण्हू हेॾो बीहनि त हिक ॿिए खे ॾिसी न सघनि, एॾा वॾा पहाड़ तिरनि जा। हिकु हिकु तिर जो महत्व थींदो आहे। तिर पवित्र पदार्थ आहे, भगवान जी कृपा सां इन जी उत्पत्ति थी आहे। यादि रखिजो त इन जी महान अगरि गुणवत्ता आहे, इन में लाभ आहिनि, पुण्य आहिनि, त इन में हिकिड़ो नियम बि ठहियलु अथव। हाणे जंहिं भॻवान पुण्यनि जे लाइ उनखे वरदान ॾिना आहिनि त उनजो कोई विधि निषेध बि थींदो आहे। हा, फ़ाइदा त सभु खणणु चाहींदा आहियूं असां, पर नियम पालन न कंदा आहियूं। सूर्यास्त खां पोइ कॾहिं बि तिर न खाइबा अथव। सूरज भॻवान जी अस्त थी वञनि, शाम जो समय थी वञे, ऊंदहि थियणु लॻे त सम्झो तिर खाइबा न आहिनि। इहो नियम यादि रखिजो, ठीकु आहे। इन करे कुझु पवित्र पदार्थ आहिनि, जीअं तिर आहिनि, ऐं जीअं तव्हांजो कमल जो गुल आहे, इहो अलौकिक आहे, भॻवान जे नाभीअ मां प्रकट थियो आहे। आंवलो आहे, भॻवान जे श्री मुख मां प्रकट थियो आहे। इन करे इहे लौकिक पदार्थ न आहिनि, इहे संसार में आहिनि पर संसार जी शयूं न आहिनि, इहे परलोक जी शयूं, पवित्र शयूं, दिव्य शयूं। बोलो श्री वृंदावन, जय श्री कृष्ण। हा, दान करे था सघो पर विद कंडीशन अप्लाई। ईअं न ओॾी महिल ई चक हणे त वरी उनजा फक असां ते अची वञनि। उनखे ॿुधाइणो पवंदो, भैया वठे हिन महिल तो खाइजांइ सुबुह, हा न। तंहिंखां सुठो आहे की सुबुह जो ई दान करे माण्हू, या वरी चङी तरह हुनखे पतो करे, छो जो हिक हिक खे घणनि खे ॿुधाईंदव, सभिनि खे जानकारी हुजे। इन करे असां सत्संग में चई रहिया आहियूं। अच्छा, इहा ॻाल्हि वधीक प्रचारित बि न कई वई आहे, ॾाढनि माण्हुनि खे जानकारी न आहे, काफ़ी त वक्ताउनि खे बि पतो न आहे। हरि अनंत हरि कथा अनंत आहे। इन करे जेतिरो थी सघे असां हुनजो पालन कयूं, हा न। जेतिरो यादि आहे, जेतिरो सम्झ में अचे थो, ओतिरो त करे थो सघे माण्हू। राजेश्वरानंद महाराज चवंदा आहिनि, ॾिसो साइकिल में अगरि ब्रेक न हूंदी त काथे बि खॾ में वञी किरी पवंदी, गाॾी हली न सघंदी। और साइकिल में अगरि ब्रेक लॻल ई हूंदा, ढिला छॾींदव ई कोन, त साइकिल हली न सघंदी, हिक ई हंधि बीठी हूंदी। छा कयूं हुजे, ईअं संयोजन हुजे कि गाॾी हले बि ऐं जाते रोकणु चाहियूं ब्रेक बि लॻाए सघूं, गाॾी हले बि रुकी बि सघे। ईअं जीवन हुजणु खपे कि समय ते संयम बि कजे, पालन बि कजे। जेतिरो करे सघे माण्हू ज़रूरु करे, ऐं ख़ूब मज़े में भगवान जो भजन करे, निर्भव होए भजो भगवान। श्री कृष्ण गोविंद, वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। श्री रघुनाथ भगवान जे हृदय ते जयमाला ॾिसी करे देवता गुल वरसाइण लॻा। सभई राजा इन तरह संकोच करण लॻा जीअं सूर्य भगवान खे ॾिसी कुमुद सिकुड़ी वेंदा आहिनि। ठीकु आहे, सोरठो थियो इहो। नगर ऐं आकाश में बाजा वॼण लॻा, दुष्ट उदास थिया, सजण सत्संगी सभु ख़ुशि थिया, प्रसन्न थिया। देवता, किन्नर, माण्हू, नाग, मुनीश्वर जय जयकार करे आशीर्वाद ॾेई रहिया आहिनि। बोलो सियावर। देवताउनि जी स्त्रियूं धर्म पत्नियूं नचन ॻाइनि थियूं, बार बार हथनि सां गुलनि जी बढ़िया मुठियूं भरे भरे करे गुल लुटाए रहियूं। जाते काथे ब्राह्मण वेदन जी ध्वनि करे रहिया आहिनि। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित्। तव्हांखे बि यादि थी आहे हाणे, ईअं न आहे, तव्हां बि हाणे यादि आहे न, उहो बि यादि हूंदो न तव्हांखे। असां पलव पाईंदा आहियूं त ही मंत्र चवंदा आहियूं वेदनि जा, ताकी संगत खे बि यादि रहनि कुझु। मूकम करोति कंहिंखे कंहिंखे यादि आहे? मूकम करोति वाचालम पंगु लंघयते गिरिम यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम। हेॾा लाइव कीता आहिनि, वे हर पलव में वेठा आहियो, 4 अखियूं लॻाए, चओ था यादि कोन्हे। वरी 5 बार ॿुधो त श्लोक यादि थी वेंदो आहे, 10 बार ॻायो, लिखो, वरी पढ़ो। चओ मूकम करोति वाचालम, यानी भगवान चाहे मूक यानी गूंगे खे विद्वान बणाए छॾे, जेको ॻाल्हाए बि न सघे उनखे वॾो वक्ता बणाए छॾे भगवान। पंगु लंघयते गिरिम, जंहिंखे 2 पेर न हुजनि, भगवान चाहे त उहो पहाड़ लांघे वञे, सुमेरु पर्वत लांघे वञे, हिमालय चढ़ी वञे।
शक्ति भगवान जी आ। यत कृपा तमहम वंदे परमानंद माधवम। हे परमानंद जण वारा, हे भगवान माधव, तहांजे कृपा सां सब कुछ थी तो सके। तहांजे कृपा सां, तहांजे शक्ति सां। यत कृपा, जंहिंजे कृपा सां गुंगो वॾो वाचाल ठही वञे, हाँ लूला पहाड़ लंघे हली वञनि, बिना अखियुनि वारा टई लोक ॾिसंदा रहनि, अहिड़ी कृपा थींदी आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। त ब्राह्मण वेदन जी ध्वनि करे रहिया आहिनि, भाट विरदावली कुल कीर्ति बखान करे रहिया आहिनि। धरती पाताल स्वर्ग टिनी लोकनि में, धरती पाताल ऐं स्वर्ग टिनी लोकनि में जस फैलजियो कि श्री रामचंद्र जी ने धनुष तोड़ दिया। राम बरी सिय भंजे चापा, सीता जी खे वरण करे वरतो। नगर जा नर नारी आरती करे रहिया आहिनि ऐं पंहिंजे हैसियत खे भुलाए करे सामर्थ्य खां वधीक निछावर करे रहिया आहिनि। चओ हरे राम। जंहिंजे जेब मां 10 रुपए जो नोट न निकिरंदो, उहो 500 जा नोट बि कढी घुरे रहियो आहे ओॾीमहिल। एॾो सभिनि खे आनंद अची वियो आहे। चओ हरे राम। श्री सीता राम जी जी जोड़ी ईअं शोभा ॾेई रही आहे ॼण सुंदरता भगवान राम जी ऐं श्रृंगार रस सीता माता जो इकट्ठो थी वियो आहे। सखियूं चई रहे उनकी सीते, स्वामी के चरण छुओ, स्वामी के चरण स्पर्श कर। किंतु सीता जी भिजी रही आहे, चरण नथी छुए। छाजे करे? छाजे करे भाई? सीता माता की सेड़ियूं चवंदियूं पियूं मामा कि हाणे भगवान राम जा चरण छुई, शादी थी जयमाला पई, हाणे पेरे पवींसि। सीता माता खे चवंदी पियूं साहेड़ियूं, सीता माता पेरे कोन पवंदी पई, कुछ सोच विचार कंदी पई। छाजे करे कोन पवंदी पई ॿुधायो? ॿुधायो? लज न, ग़लति पेरे थी पए, उनमें छाजी लज? जी यस नहीं, वो भी जवाब नहीं। तो धीरे से तो ऐसे छू सकती है। अज ॿुधायूं कि सुभाणे ॿुधायूं तव्हांखे? रात भर विचार कयो आहे खणी न। चओ हरे राम। भाई ॾिसो, सीता जी चरण स्पर्श नथी करे। छो? छोजो गौतम तीय गति सुरत कर, नहीं पर सत्य पग पान। मन बेहसे रघुबंश मन, प्रीत अलौकिक जान। सीताराम। गौतम ऋषि जी स्त्री अहिल्या माता जी गति याद अची वई सीता माता खे, जंहिंजा चरण थोड़ा सा टच थिया हा त उहा शिला मां केर ठही वई? स्त्री ठही वई। याद अचे त उहे चरण आहिनि जंहिंजी ब्रेकिंग न्यूज़ 2-3 ॾींहं पहिरियों हले पई हर चैनल में। हाँ के थोड़ा सा चरण स्पर्श थिया राम जी जा त हिकिड़ी पत्थर मां हिकिड़ी ॾाढी सुंदर स्त्री ठही वई। हे त उहे चरण आहिनि। ऐं मां जो इनखे छुआ त रिएक्शन त न थी वेंदो? मां त न पत्थर ठही वेंदुमि या ॿियो कुझु न थी वञे, मां स्त्री बदिलजी वञा, रूप रंग बदिलजी वञे, अलाए छा थींदो? सोच वीचार में पइजी वई। इहो जो राम जी ॾिठो त उहे सर्वांतर्यामी, उहे सम्झी विया कि सीता जी जे मन में कहिड़ी ॻाल्हि हली रही आहे। सीता जी जी अलौकिक प्रीत ॾिसी करे रघुकुल मणि श्री रामचंद्र जी मन में खिलण लगा। चओ हरे राम। गौतम तीय गत सुरत करे, नहीं पर सत पग पानी। मन बेसे रघुबंश मन, प्रीति अलौकिक जान। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव जय जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सब संतन की जय जय जय। वाह भाई, सीताराम। 265 दोहा क्रमांक, ठीक है। हरे राम हरे कृष्ण हे हरि। अज भाई निरंकारी सिस्टर में जेकी नंढी आ नूरानी सिस्टर, उनजो हैप्पी हैप्पी बर्थडे भी अथव।
हा छा पतो न आहे छा मूंखे सुबुह जो आई ॿुधाई न मनगढ़ंत कहानी ॿुधाईंदुमि छा इहा हैरान छा थी थिए। हरे राम। हा उनखे बि आशीर्वाद ॾियो 3 बार आशीर्वाद चई करे। हा भगवान खूब कृपा कनि सदा सदा भगवान जी भक्ति सेवा कंदा रहनि ॿई कुल सुहेला कनि दीर्घ आयु थियनि। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। हलो भाई निकिता अची वई घुमी आयो गुपचुप वग़ैरह खाई आओ बढ़िया त चक्कर लगाइण वेंदा अथव रोज भाभीअ खे वठी वेंदव ख़बर अथव चक्कर कीअं वॉक बि न जॉगिंग बि न पैदल बि न एक्टिवा ते चक्कर लॻाईंदी। हाणे पतला केरु थींदा आहे कि एक्टिवा। चओ हरे राम। मंगलू राम जो वजन वधी वियो डॉक्टर चयसि मंगलू राम तूं हिकु कमु कर तुंहिंजो वजन तॾहिं घटिजंदो पहिरियों तूं इहे तेल वेल वधीक न खा हल्को फुल्को खा ईअं साईं मां प्राण निकिरी वेंदा इहे ठीकु आहे थोरो थोरो खा वधीक न खा ऐं रोज़ 5-10 किलोमीटर हॉर्स राइडिंग कर ठीकु आहे। 1 महीने खां पोइ मिलियो चई अरे छा थियो तुंहिंजो वजन तोखे जो चयो हॉर्स राइडिंग कंदो आहे चई हा त वजन घटिजे चई 25 किलो चई लॻे त नथो चई मुंहिंजो थोरी घोड़े जो घटिजी वियो मां त चढ़ी करे घुमंदुमि। चओ हरे राम। हलो लॻायो चक्कर भाई अहिड़ा चक्कर त असां बि लॻाए था सघूं बढ़िया। मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया 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 मेरी आँखों से सारा जहां खो गया मेरी आँखों से सारा जहां खो गया भूख लगती नहीं प्यास लगती नहीं भूख लगती नहीं प्यास लगती नहीं हूँ मैं जिंदा मगर सांस चलती नहीं हूँ मैं जिंदा मगर सांस चलती नहीं हाँ दर्द ऐसा मिला के मजा आ गया दर्द ऐसा मिला के मजा आ गया मेरे मोहन ने मुझको ये क्या किया मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया राधे श्याम 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 ओ कार्तिक राधे श्याम राधे श्याम राधे श्याम अब हर वक्त उनसे मैं हूँ रूबरू अब हर वक्त उनसे मैं हूँ रूबरू चाहे कितनी भी उनसे करूं गुफ्तगू चाहे कितनी भी उनसे करूं गुफ्तगू आदाब ऐसा कि दोनों तरफ चल गया दाव ऐसा कि दोनों तरफ चल गया मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया राधे श्याम 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 मेरे प्रीतम की कैसी मधुर चाल है मेरे प्रीतम की कैसी मधुर चाल है मेरे प्रीतम की मेरे गिरधर की हाँ मेरे नटवर की मेरे कान्हा की ओ मेरे प्रीतम की कैसी मधुर चाल है मेरे प्रीतम की कैसी मधुर चाल है कि उन्हें आठों पहर बस मेरा ख्याल है उन्हें आठों पहर बस मेरा ख्याल है
उनकी ऐसी अदा पे फिदा हो गया, उनकी ऐसी अदा पे फिदा हो गया। कि मेरे मोहन ने मोहन 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 मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया, मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया। मेरी आँखों से सारा जहां खो गया, मेरी आँखों से सारा जहां खो गया। ओ मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया, मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया। मेरे मोहन 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 मोहन। ओ राधे 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 श्याम, राधे श्याम राधे श्याम, राधे श्याम राधे श्याम। ओ राधे श्याम राधे श्याम, मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया, मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम राम पार राम 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 सीता राम 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 ओ राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हे राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। राम राम सीता राम 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 सीता राम 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 राम। राम राम बोल प्यारे राम 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 फूल प्यारे राम राम राम। ओ जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान। जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान। हर हर महादेव मेरे हर हर महादेव देव हर देव हर महादेव मेरे हर हर महादेव। जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता ओ प्यारी। जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता। अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ। बोलो राधे राधे श्याम राधे 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 राधे। गौशाला 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 राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राधे 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 गोपाल राधे 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 सुरेशानंद राधे 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 जय जय श्री राधे।
बोलो श्री वृंदावन बिहारी लाल की श्याम जय, सुंदर भगवान की जगत गुरु जय, श्री चंद्र भगवान की जय। हरि ओम। हरि ओम। कह हनुमंत विपत्ति प्रभु सोई, जब तव सुमिरन भजन न होई। हरि ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना विश्व का कल्याण हो। हर हर महादेव, जो बोले सो तरे, जगत गुरु श्री चंद्र हरे। विश्व भाई अज सीताराम जी जी जयमाला जे की गले में पईया भगवान जो मंगल कार्य अज ॾींहुं बि वरी कहिड़ो आहे मंगलवारी तव। बोलो सियावर राम। वॾी कृपा प्रभुअ जी। ऐं अॼु जी पुण्यतिथि माता रामी बाई मोहनानी जिन प्रसाद सेवा कई आहे, दातार कृपा कयो मिठड़ी माता खे सदा वैकुंठ वास परिवार में प्रेम भक्तिअ जो दान मानसिक कयो अरदास। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। प्रभु खूब कृपा कन। बोलो अन्नपूर्णा माता की। सीताराम जी, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न जी, श्री हनुमान जी महाराज की। आज के आनंद की आयो लाल सभई चो। कथा विश्राम होत है, कृपा करो हनुमान। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। आज रोजल निरंकारी का हैप्पी हैप्पी बर्थडे है। केक काटेगी रोजल निरंकारी नूरानी यंगर सिस्टर, उन जो हैप्पी हैप्पी बर्थडे। हाँ भाई रोजल हाजिर हो, रोजल अचे माता पिता सां गॾु केक कटे। ऐं अॼु प्रसाद में वीवे जो संदेश अथव। भगवान जी सीताराम जी जे सेवा में रहिया ॾाढा प्यारा भक्त बानर ऐं भोला, इन करे अॼु भगवान भोग लॻाईंदा। वाह 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 भाई, सब तो समझो था। पोहा ऐं शोला फेवरेट प्रसाद। हेलो भाई, कृपा कृष्ण की मिलती ही रहे, श्याम गुरु की चलती रहे। मिल सारी संगत का प्यार प्यार। दुआ मेरी हो कबूल, खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर। रोजल खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। हाँ, अच्छा नंढी जो न वॾी जो आहे। सुबुह जो त नंढी पई चए मुंहिंजो आहे। माफ़ कजो सत्संग जी रोजल इहा वॾी अथव, छुटकी ॿी अथव। उनजो छा नालो आहे? फोजल पीहू। हा पीहू जो न, रोजल जो हैप्पी बर्थडे। हाँ है उपहार तो वठ भाई। काले भाई रोजल। हाँ हाँ